अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं ताईं मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, मुल्क समेत सॼी दुनिया में कोरोना वायरस जो मर्ज़ हिकु भेरो ॿीहर ॾाढो तेज़ी सां वधी रहियो आहे। नज़र जूं दुनिया जे अंग अखरनि ते त 19 करोड़ खां वधीक माण्हू हिन वक़्त ताईं मुतासिर आहिनि ऐं केतिरा ई लखे माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु जेको आहे इन मूज़ी मर्ज़ जे करे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में बि हिन वक़्तु वॾी तेज़ी सां हीअ अंग जेको आहे कोरोना वायरस जे मरीज़नि जो वधी रहियो आहे ऐं ताज़ो ई जेको आहे सिंध में हीअ डेल्टा जेको वायरस आहे, जेको इंडियन स्ट्रेन आहे, उहो उन जा बि केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं सिंध हुकूमत पारां सुभाणे खां सॼे सूबे में सख़्तु लॉकडाउन करण जो फ़ैसिलो कयो आहे। लॉकडाउन में जेके आहिनि मथे हफ़्ते खां जेको आहे ईंदड़ हफ़्ते खां सरकारी इदारा बंदि कया वेंदा, सरकारी ऑफिसूं बंदि कयूं वेंदियूं, जेको इंटरसिटी ट्रांसपोर्ट आहे उहा बंदि कई वेंदी। इहो बि फ़ैसिलो कयो वियो आहे त जेके सरकारी मुलाज़िम आहिनि जिन वैक्सीन न कराई आहे उन्हनि जी जेका अगस्त जी पघार आहे उहा बंदि कई वेंदी। उनखां अलावा जेके माण्हू ॿाहिरि निकिरंदा घरनि खां लॉकडाउन दौरान, उन्हनि खे पाण सां गॾु जेको आहे वैक्सीनेशन कार्ड रखणु ज़रूरी आहे। जिन वटि माण्हुनि वटि वैक्सीनेशन जो कार्ड न हूंदो उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करण जी बि जेको आहे ॻाल्हि कई पई वञे। सख़्तु क़दम खयां पिया वञनि। इन जो सिर्फ़ु कारण इहो आहे त असांजो जेको समाजी रवैयो आहे उहो तब्दील न पियो थिए ऐं हीअ जेको वायरस आहे मुसलसल हयातियूं खसे रहियो आहे माण्हुनि जूं ऐं मुसलसल तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। सॼे सिंध में जेको आहे मुख़्तलिफ़ अगरि शहरनि जी ॻाल्हि कयूं, हैदराबाद हुजे, कराची हुजे, सखर लाड़काणो हुजे, त रोज़ानो जी बुनियाद ते जेको आहे शराफ़ीसद वधी रही आहे ऐं इन शराफ़ीसद वधण सां गॾोगॾु जेको आहे मौत जी शराब वधी रही आहे। त हीअ तमामु घणी ख़तरनाक सूरत हाल पैदा थींदी पई वञे कोरोना वायरस जा वधंदड़ केस ऐं उन सां गॾु वरी असांजा जेके समाजी रवैया आहिनि ऐं वैक्सीनेशन न कराइण वारो जेको अमल आहे उहो बि तमामु घणो ख़तरनाक साबित थी सघे थो। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर पीर मंज़ूर साहब, PMA जा अॻुवान आहिनि। उन सां गॾु डॉक्टर मोहम्मद अली क़ाइमखानी साहब असांखे जॉइन कयो आहे, सिविल अस्पताल हैदराबाद में हूंदा आहिनि। साईं तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, कीअं पिया ॾिसो मंज़ूर साहब त जहिड़ी रीति ही स्ट्रेन जेका डेल्टा जी ॻाल्हि कई पई वञे, पहिरीं त इहो ॿुधाइजो ॾाढो तेज़ी सां अंगु वधियो आहे, कारण छा था सम्झो तव्हां? महिरबानी अदा फ़हीम साहब। मसइलो सर हीअ आहे त कोरोना तक़रीबन हाणे असां वटि 1.5 साल खनि थियण वारो आहे त कोरोना मुख़्तलिफ़ शिकिलनि में असां वटि थींदो रहे थो। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी सोसाइटी, असांजी पब्लिक, असांजे माण्हुनि जेको आहे हुनखे एक्सेप्ट कयो ई कोन्हे। अहिड़ा मैसेज हलाया था वञनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं हलायूं थियूं वञनि, अहिड़ा अफ़वाह फैलाया था वञनि जो तव्हां अॼु बि, पर कुझु लिखियल पलियल माण्हू बि आहिनि जेके इहो चवनि था त कोरोना कुझु आहे ई कोन। हाणे उन में जेको गवर्नमेंट जो जेको ड्यूटी हुई इहा हुई त उहे माण्हू जेके सोशल मीडिया ते या अहिड़े तरीक़े जूं अफ़वाह था फैलाइनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु को एक्शन थियणु घुरिजे, उहो एक्शन हुननि कोन खयो। पाण माण्हुनि जी दिलि वधी ऐं उहा अफ़वाह तेज़ी सां माण्हू पकड़े। तव्हां ख़बर आहे असां वटि तालीम जो मयार त आहे कोन। तालीम त ज़ाहिर आहे जेको माण्हू ॿुधे पियो त यार हे त कुझु कोन्हे, हे नज़रो ज़ुकाम आहे, असांखे पहिरीं थींदो रहियो आहे ऐं हाणे बि थींदो त असांजो कुझु कोन्ह थींदो। त सोसाइटी हुनखे क़बूल ई न कयो आहे। नंबर ॿियो त जेके असां वटि तव्हां जीअं हाणे ॿुधायो, असां बि ख़बरुनि में ॿुधो त जेको आहे सिंध गवर्नमेंट लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे। इन खां पहिरीं बि सिंध गवर्नमेंट लॉकडाउन जा फ़ैसिला कया आहिनि, जेके स्मार्ट लॉकडाउन जे नाले ते या कंहिं ख़ासि एरिया में लॉकडाउन जे ते। ॻाल्हि इहा आहे त उहो लॉकडाउन जेको आहे सो उन मसइले जो सिर्फ़ु लॉकडाउन पहिरीं ॻाल्हि त उनजो हल न आहे। नंबर ॿियो त जेकॾहिं तव्हां लॉकडाउन कयो था त उन लॉकडाउन ते अमल त थिए न। असां जेको ॾिठो आहे त पोयां जेके बि लॉकडाउन थिया आहिनि उन्हनि में जेकी इम्प्लीमेंटिंग अथॉरिटी आहे उहा सिंसियर आहे ई कान। हो त पैसा ॾेई दुकान बि खुलिया पिया आहिनि, मार्केट बि रुॻो शटर बंदि करिणो आहे, बाक़ी अंदरि सॼो कारोबार हले पियो। जॾहिं इहो सिलसिलो रहंदो त तव्हां कहिड़ियूं बि पॉलिसियूं ठाहियो उहे प्रॉपरली इम्प्लीमेंट थींदियूं ई कोन त हुनजो तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो ई कोन। ऐं हाणे जेको असां वटि हिन वक़्तु जेको वेरिएंट आयो आहे, इंडियन वेरिएंट जेको आयो वायरस आयो आहे, उहो इंतिहाई ख़तरनाक आहे। उहो इंतिहाई ख़तरनाक ईअं आहे त जेको पहिरीं असां वटि वेरिएंट हुयो उन में बुखार थियो पियो, गले में सूरु थियो पिए, माण्हू खे ख़बर पए पई त मूंखे थी सघे थो कोरोना थींदो हुजे त हू तकिड़ो भॼी वञी पंहिंजी टेस्ट कराए या अस्पताल वञे। लेकिन हीअ जेको वेरिएंट आहे उहो उन में इहो आहे त न को साइन आहे, न को सिम्टम आहे, न बुखार आहे, न गले में सूरु आहे। उहो अंदरि वञी फेफड़े खे ख़तमु जॾहिं करे थो, जॾहिं माण्हू साहु खणण जी गुंजाइश हुनजी घटि थींदी थी वञे ऐं साहु खणण में हुनखे तकलीफ़ थिए थी, तॾहिं हू भॼे थो रहियो मूंखे अलाए छा थियो। जॾहिं हू वञी एक्सरे कराए थो या वञी अस्पताल पहुचे थो त हुनखे ख़बर पई त तुंहिंजो त काफ़ी 60% 70% जेको आहे सो तुंहिंजा फेफड़ ख़तमु थी चुका आहिनि। हाणे उन वक़्त में
वेंटिलेटर जी ज़रूरत पइजी वई, सही। उन खां पोइ मुख़्तलिफ़ दवाउनि जी ज़रूरत पइजी वई, माना एट अ टाइम हेल्थ फैसिलिटीज़ ते बि प्रेशर अची वियो ऐं उहो माण्हू बि जेको आहे सो ख़तरे जी हद में दाख़िल थी चुको। त असांजा माण्हू उन शइ खे रियलाइज़ करण लाइ तयारु कोन्हनि, गवर्नमेंट उन्हनि खे रियलाइज़ करण लाइ तयारु कोन्हे। तंहिंखां पोइ जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त लॉकडाउन जी, हाणे गवर्नमेंट हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो आहे सही त असां लॉकडाउन कयूं था ऐं उन में बि अञा वाज़े कोन्हे त इहो मुकमल लॉकडाउन हूंदो या न हूंदो। सिर्फ़ु इहो मुकमल चवनि त लॉकडाउन जी ॻाल्हि कई पई वञे त मार्केट बंदि बाज़ार हूंदा, बंदि हूंदा। ट्रांसपोर्ट बंदि हूंदी, पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि हूंदी, जी पब्लिक ट्रांसपोर्ट हूंदो ठीकु आहे न, पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि, लेकिन प्राइवेट ट्रांसपोर्ट हलंदी रहंदी। उन खां पोइ माण्हुनि जी चुरपुर ते का पाबंदी कोन हूंदी। ॻाल्हि इहा आहे त उते जिथे शॉपिंग सेंटर्स आहिनि या जेके जायूं जिथे होटलूं आहिनि या ॿियूं शयूं आहिनि, उते तव्हां पाबंदी इन लाइ था आणो त माण्हू कठे न थियनि। सही पर जेकॾहिं रस्तनि ते बि माण्हू ॿाहिरि निकिरी अचनि, पाण में कचहरियूं कंदा वतनि ऐं घुमंदा फिरंदा वतनि, असां त माण्हुनि जो हिकिड़ो रवैयो ॾिठो आहे त उहो मोकलूं कहिड़े बि तरीक़े जूं थियनि त उहे घुमणु शुरू थी वेंदा आहिनि। सही असांखे प्रॉपरली जेकॾहिं असां हिकिड़ो वर्को रिस्क खयो आहे, टोटली लॉकडाउन कयो आहे, माण्हुनि खे बेरोज़गार कयो आहे, माण्हुनि खे हिकु फाइनेंशियली हिकिड़ो लॉस बि ॾिनो आहे, त असां हुनखे कम अज़ कम कंप्लीटली इन स्पिरिट हुनखे नाफ़िज़ त कयूं। ऐं नाफ़िज़ जेकी असांजी हींअर एडमिनिस्ट्रेशन आहे, ख़ासि तौर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त जेकी पुलिस जी इंतिज़ामिया आहे उहा टोटली फेल्ड आहे। ठीकु कहिड़नि सबबनि जे करे मां हुन ते नथो वञणु चाहियां, लेकिन उहो टोटली या त उहो कंट्रोल करे नथा सघनि या उहो कंट्रोल करणु चाहिनि नथा। पोइ हुन में कुझु पैसनि जी बि शिकायतूं अचनि थियूं, रिश्वत जो बि अचे थो, लेकिन इम्प्लीमेंट नथो थिए। मुंहिंजी कल्ह बि कंहिं चैनल ते ॻाल्हि थी रही हुई त मूं उन्हनि खे इहो ई चयो त तव्हां फेडरल गवर्नमेंट तव्हांखे हिकिड़ी ऑफर कई आहे त असां लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ तव्हांजे डिस्पोज़ल ते ॾियूं था, त तव्हां उहो झेड़ो त करिणो कोन्हे, रुॻो माण्हुनि खे हिकिड़ो ॿुधाइणो आहे त बाबा तव्हां SOPs ते अमल करियो। सही असां वटि हिकिड़ी मेंटेलिटी आहे त रेंजर्स या फ़ौज जेॾी महिल अची बीह रहंदी आहे त असां सभु कानून ते अमल करण वारा शहरी थी वेंदा आहियूं। सो जेकॾहिं शहरनि में ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि में जिथे हिन जी रिपोर्ट वधीक थिए पई, उते जेकॾहिं आर्मी या रेंजर्स डिप्लॉय कई वञे ऐं उन्हनि ते सख़्ती सां अमल करायो वञे, त मां सम्झां थो त इहो जेको लॉकडाउन आहे उन जो को नतीजो निकिरंदो। वरन 8 ॾींहंनि खां पोइ छा थींदो? 8 ॾींहंनि खां पोइ वरी इहे असद उमर साहब ॻाल्हि कई त लॉकडाउन जेको आहे मसइले जो हल कोन्हे, हल न आहे, हिन टोटली हल न आहे। दुनिया में अॼु ताईं किथे तव्हां ॾिसो, बर्तानिया में हज़ारे केस अॼु बि थियनि था पिया, लेकिन हुननि टोटली सभु कुझु ख़तमु करे छॾियो आहे। ठीकु, माण्हू पाण जेको ख़्यालु रखंदा। डॉक्टर साहिबु तव्हां कीअं था ॾिसो, अगरि असां हींअर जेका अॼु जी ताज़ी रिपोर्ट आहे त कराची जूं न सिर्फ़ु सरकारी अस्पतालूं पर जेके निजी अस्पतालूं आहिनि उहे बि जेके आहिनि फुल थी वियूं आहिनि, उते बि जेको हाणे स्पेस सफ़ा न आहे। हैदराबाद जी पोजीशन ऐं जामशोरे जी कीअं था ॾिसो तव्हां? एक्चुअली छा आहे त हैदराबाद जी पोजीशन में तक़रीबन हाणे आस्ता आस्ता कराची ॾांहुं वञी रहिया आहियूं। हैदराबाद में असां वटि 30 बेडेड जो जेको सिविल अस्पताल में ICU HDU आहे तक़रीबन कंप्लीटली फुल थी चुको आहे। जामशोरो में 70 बेडेड HDU ICU आहे, उन्ही में अञा स्पेस आहे। लेकिन बहरहाल जंहिं हिसाब सां पेशेंट अची रहिया आहिनि, कुझु ॾींहं पहिरीं त बिल्कुलु ख़ाली थी विया, जेकी जामशोरो त कंप्लीट शटडाउन थी वियो, ऐं जेकी सिटी वारो हो उन में बि 8-10 डेज़ ते असां पहुतासीं ऐं ॾाढा रिलैक्स हुआसीं त हाणे इन्ही जेकी वबा सां असां निकिरी आहियूं। लेकिन जेकी हिकदमि डेल्टा वेव आई आहे त इन में त असां ॾाढा परेशान थी विया आहियूं। डेली तव्हां यकीन न कंदो, पेशेंट जी अहिड़ी पोज़ीशन आहे त असां परेशान आहियूं की हुननि खे किथे एडमिट कयूं, कीअं कयूं। त ॾाढी बुरी हालात आहे। पीर साहब जी ॻाल्हि खे मैं सेकेंड थो कयांसि। लॉकडाउन जो जेको फ़ैसिलो थियो आहे, लॉकडाउन इहो सम्झणु घुरिजे त इहो इलाज न आहे, इहो स्ट्रेटजी आहे। स्ट्रेटजी जा मक़सद हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ मक़सद आहिनि। वॾे में वॾो मक़सदु इहो आहे त तव्हां सभिनी पेशेंट खे लॉकडाउन कयोसि, टेस्टिंग कयो, जेका पॉज़िटिव आहे उन्हनि खे हिकिड़े पासे कयो, जेका न आहे उन्हनि खे अलॻि करे छॾियो, जेका पॉज़िटिव आहिनि ऐं ॿिया ॿार न अचनि उन्हनि खे कंट्रोल कयो। इहो स्ट्रेटजी न्यूज़ीलैंड अपनाई, पाण उन्हनि कई, न्यूज़ीलैंड कई, लेबनान कई, उन में उहो कामयाबु थी विया। सेकेंड स्ट्रेटजी तव्हांजो जेकी गोल थी सघे थो त बाबा तव्हां हिन खे स्लो डाउन कयो। अस्पताल में पोजीशन वधीक पई थिए त बाबा हिन खे थोरो वक़्ती तौर ते असां उन पोजीशन ते अची रहिया आहियूं। असांजी जेकी स्ट्रेटजी गोल मां सम्झां थो, जेकी हेल्थ अथॉरिटी जो आहे, उहो इहा आहे त थोरो स्लो डाउन करे छॾियोसि। स्लो डाउन तव्हां करियो था, स्लो डाउन थी सघे थो, फिल वक़्तु तव्हां लॉकडाउन करे छॾियो, माण्हू हिक ॿिए सां मिलंदा न, लेकिन इहो बि स्ट्रेटजी मुंहिंजी नज़र में कामयाबु न आहे। लॉकडाउन प्रॉपर थिए त तव्हां स्लो डाउन कंदो न, तव्हां ॾींहं में बंदि करे था छॾियोसि, माण्हू राति कमरनि में हिकिड़े घर
घर में सब वेठा आहिनि, हिकिड़ो पॉज़िटिव आहे, सभिनी खे लॻाए पियो। सही। ऐं उन्ही खां पोइ जेकी इंतज़ामिया हुननि खे रोके सघे थी, नथी रोके सघे। पुलिस जी पोजीशन, माफ़ कजो थोरो ब्लंट ॻाल्हाईंदो आहे, हालात जेका आहिनि तव्हां ॾिसी सघो था पुलिस वारनि जे लाइ त हीउ रस्तो खोलियो आहे त बाबा हू कमाइण जो तरीक़ो आहे, इहो तरीक़ो आहे। बाक़ी इहो तरीक़ो इम्प्लीमेंट थींदो न, तव्हांखे सख़्तु एडमिनिस्ट्रेटिव मेयर्स वठणा पवंदा, तॾहिं ही सेकेंड गोल आहे की इनखे स्लो डाउन करण जो, उहो तव्हांजो कामयाबु थींदो। जीअं तव्हां लॉकडाउन ख़तमु कंदो, माण्हू वरी मिलंदा, वरी वधी वेंदो। केसि ताईं ही तव्हां लॉकडाउन जा जेका पीरियड्स हलाईंदा रहंदा, हर महीने खां पोइ हिकिड़ो मतिलबु हाणे जेको असांखे जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे मुकमल तौर ते हिकिड़ो त अवेयर करिणो पवंदो, या त वरी पोइ ॿियो तरीक़ो इस्तेमालु करिणो पवंदो। बिल्कुलु तव्हांखे सख़्ती करणी पवंदी, स्लो डाउन करियोसि, अलॻि करियोसि ऐं वैक्सीनेटेड करायोसि। वैक्सीनेटेड के बग़ैर को हल ई न आहे। अॼुकल्ह जेकी वैक्सीनेट जे बारे में नेगेटिव प्रोपेगेंडा आहे, माफ़ कजोसि, उहा ई ॻाल्हि अची थी। हिकिड़ो असांजो जेकी मज़हबी थोरो अनासिर आहिनि, उन मामले में कुझु मामलात आहिनि, वधीक असां चैनल ते नथा ॻाल्हाए सघूं, पर उन्हनि में कुझु प्रॉब्लम्स अची रहिया आहिनि। ॿी ॻाल्हि आहे जेकी असांजा वीक पॉइंट्स आहिनि, मेन जो वीक पॉइंट्स आहे त मेल में हिकिड़ी आम पकड़ियल आहे त बाबा हिन में को फैमिली प्लानिंग जो रोल आहे, फीमेल में बि फैमिली प्लानिंग जो रोल आहे। इहो सोशल मीडिया शुरुआती ॾींहंनि में पोलियो जे ख़िलाफ़ बि प्रोपेगेंडा कई वई, आयोडीन लूण जे लाइ जेका ॻाल्हि कई पई उन वक़्तु बि थी, त अहिड़े क़िस्म जा मामला थींदा। पर हिन जो तोड़ कढणो पवंदो न, इंतज़ामिया कढंदी, इनखे सोशल मीडिया खे तव्हांखे साम्हूं कन्फ्रंट करणो पवंदो, कंट्रोल करणो। कंट्रोल ब्रेक खां पोइ कंटिन्यू करियो। नाज़रीन, ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे। पीर साहब, ब्रेक खां पहिरीं जेको मोहम्मद अली साहब ॻाल्हि कई त वैक्सीनेशन तमामु घणो अहम, त इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त वैक्सीन असां वटि हिकिड़ो, जीअं ब्रेक खां पहिरीं साईं ॻाल्हि कई त भई प्रोपेगेंडा हली, माण्हुनि खे ग़लति क़िस्म जा मैसेज विया, ऐं ख़ासि तौर ते फेथ फैक्टर जेको हो असांजो, उन तरफ़ां जेको मैसेज आयो उहो बि ॾाढो नेगेटिव पिया आयो। पर हाणे इहो ख़ुशकिस्मती सां चई सघिजे थो त मुख़्तलिफ़ जेके फेथ्स जा माण्हू आहिनि उहे बि जेके आहिनि अची सोशल मीडिया ते मीडिया ज़रिए माण्हुनि खे अवेयर बि कनि पिया। त वैक्सीन केतिरो ज़रूरी आहे हिन वक़्तु? साईं, मां तव्हांखे ॿुधायां त वैक्सीन इंतिहाई ज़रूरी आहे। सॼी दुनिया में असां अॼुकल्ह इंटरनेट आहे, सॼी दुनिया ॾिसे थी पई त दुनिया में छा पियो थिए। ठीकु, लंडन में छा पियो थिए, अमेरिका में छा पियो थिए। हिन वबा सां मुंहुं ॾियण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त असां वैक्सीनेटेड थियूं। ठीकु, या हर्ड इम्यूनिटी जेसिताईं असां में पैदा न थींदी, हर माण्हू में इहा इम्यूनिटी जेसिताईं पैदा न थींदी, असां हिन बीमारी जो मुक़ाबिलो न करे सघंदासीं। छाकाणि त हिन वायरस जो जेको सॼे में हिन जो जेको कुदरती तौर ते ई अहिड़ो हुनजो सिस्टम ठहियलु आहे जो हू पंहिंजो पाण खे तब्दील कंदो रहे थो। जॾहिं हू एक्सपोज़ थिए थो पियो, जॾहिं हू कंहिं माण्हूअ में वञे थो त हू पंहिंजो पाण खे तब्दील कंदो वञे थो। माना हिकिड़े भेरे जेकॾहिं हू एक्स आहे त हू डबल एक्स थी थो वञे ॿिए माण्हूअ में ते, त तव्हां केतिरो हुन जेके बर्दाश्त कंदा, केतिरी हुनखे जेको आहे सो तव्हां मुंहुं ॾेई सघंदा। उन लाइ इहो आहे त वैक्सीन जेके अचनि थियूं पियूं उहे तव्हांखे वधि में वधि प्रोटेक्ट करे सघनि थियूं, वधि में वधि। तव्हांखे नज़रो ज़ुकाम त थिए थो, हूअं ई बि असांखे थींदो, पर साॻे वक़्तु वैक्सीन जेकी आहे असांखे कराइणी ज़रूरी पवंदी। ऐं उन लाइ मां इहो ई चवंदुसि त गवर्नमेंट वटि ॾिसो, स्टेट वटि हिकिड़ो पावर आहे सही, माण्हुनि खे वाड़णु उन मसइले जो हल न आहे। इहो त स्टेट करे थी न, लॉकडाउन कयूं पिया न, गवर्नमेंट हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे हिन जी आज़ादी ख़तमु करे हिनखे घर विहारे छॾियो। पर जेकॾहिं गवर्नमेंट साॻे वक़्तु ॿिया उपाउ वठे, जीअं रुगो हिकिड़ो ॾिसो, अॼु कराचीअ में एक्सपो सेंटर ते तव्हां ॾिठो हूंदो हिन ते नेटवर्क्स ते या चैनल्स ते, त रश जी रश हुई। हाणे सिर्फ़ु इहो हिकिड़ो डपु ॾिनो वियो आहे त असीं तव्हांजूं सिम बंदि करे छॾंदासीं, मोबाइल फ़ोन बंदि करे छॾंदासीं। माण्हू ॾिसो, असां वटि गवर्नमेंट उनखे मां कल्ह बि इहो ई चयो, मां चयो उनखे हिकिड़े तरीक़े सां करे सघो था त पहिरीं तव्हां हुननि जो सोशल मीडिया जेकी आहे सा बंदि कयो, फेसबुक बंदि कयो, व्हाट्सएप बंदि कयो, ट्विटर बंदि कयो हुननि जो, इंस्टाग्राम बंदि कयो हुननि जो। उन खां पोइ तव्हां हुननि जी आउट गोइंग कॉल बंदि करियो। यकदमि कंहिं माण्हू खे तकलीफ़ न थिए त यकदमि परे, छो जो इहा बि हिकिड़ी बीमारी थी वई आहे असां वटि हाणे। ज़रूरत आहे जो माण्हू पोइ मजबूर थी वेंदा, मजबूर माण्हू खे मजबूर करिणो आहे न, ऐं असांखे पंहिंजो मक़सदु हासिलु करणो। छाकाणि त इहो को हिकिड़े माण्हूअ जो मसइलो न आहे, हे सॼी क़ौम जो मसइलो आहे, किरोड़नि माण्हुनि जो मसइलो आहे।
किथे ॿार बि इन में अची वञनि, किथे नौजवान बि इन में अची वञनि। ऑलरेडी जेके असांजो कमज़ोर माण्हू, पोड़ो माण्हू उन जो शिकार थी सघे थो, त ॿियो जेके असांजो ग्रुप आहे, एज ग्रुप आहे, उहो बि थी सघे थो। त उन्हनि खे असांखे बचाइणो आहे। हीअ असांजे लाइ ज़िंदगी मौत जो मसइलो। आख़िर असां केतिरा ॾींहं घरनि में वेठा रहंदासीं, केतिरा ॾींहं गवर्नमेंट ऑफिसूं बंदि करे माण्हुनि खे पघारूं ॾींदी रहंदी, दुनिया जो कारोबार हलंदो कीअं? तंहिंजे लाइ असांखे स्ट्रेटेजीज़ ठाहिणियूं पवंदियूं। असांखे सिर्फ़ु लॉकडाउन स्ट्रेटेजीज़ ठाहिणियूं पवंदियूं, पर उन्हनि ते मुकमल तौर ते अमल करणो पवंदो। ऐं जेकी तव्हां ॻाल्हि कई, ॾिसो डॉक्टर साहब बि ॻाल्हि कई त जेके माण्हू अहिड़ा शयूं अफ़वाह फैलाइनि था पिया, उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे बुंजो ॾियणो पवंदो। तव्हां हिकिड़े तरफ़ उन्हनि खे आज़ादी ॾेई वेठा आहियो, त हुननि खे जेको खपे थो सो उहो चवनि था वेठा, ऐं हुननि जी तरदीद करण वारो केरु कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे असांजी सोसाइटी में तव्हां सिर्फ़ु हिकिड़े जाइ ते 5 माण्हू कठे बीहारे छॾियो, अधु कलाक में 50 माण्हू ॿिया बि कठे थी वेंदा, बग़ैर सोच सम्झ जे त ही माण्हू छो बीठा आहिनि, छा बीठा आहिनि, कंहिं प्लानिंग तहत न बीठा आहिनि, लेकिन उहे अची बीह रहंदा। तंहिंजे करे हिकिड़ी ग़लति ॻाल्हि ते असां वटि माण्हू इतबार करण वारा घणा आहिनि, हुननि खे फैलाइण वारा घणा आहिनि। त उहे माण्हू जेके ग़लति ॻाल्हियूं कनि था, उन्हनि खे तव्हां कम से कम बंदि त करियो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो था वेठा त हीअ ख़तरनाक आहे, ॿियो माण्हू चए थो न, हे विच ते तव्हांखे ख़बर हूंदी त केॾो हिकिड़ो वॾो अफ़वाह हलियो, हिकिड़े नोबल साइंटिस्ट हो, हुनखे कोट कयो वियो त जेको इंजेक्शन हणाईंदो 2 साल खां पोइ मरी वेंदो। हे अकुल जी कहिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे कहिड़ी तरह मिसकोट कयो वियो, लेकिन असां वटि केॾे वॾे पैमाने ते उहा ॻाल्हि हली। त उनखे बुंजो ॾियणु ज़रूरी आहे, छाकाणि साॻे वक़्तु माण्हू जेसि ताईं मेंटली पाण तयारु न थींदो, ज़हनी तौर ते पाण न थींदो, वॉलंटियरली न ईंदो, त तेसि ताईं तव्हांजो मक़सदु बि हासिलु न थी सघंदो। मोहम्मद साहब, कीअं तव्हां कीअं ॾिसो, मतिलबु वॉलंटियरली जेका ॻाल्हि कई साईं, उन ते कीअं आगाही ॾेई सघिजे, माण्हुनि खे कीअं करे सघिजे थो? सभिनी खां स्ट्रेटेजी त मुख़्तलिफ़ आहिनि। जेकी बहितरीनु स्ट्रेटेजी इहा आहे की पाण खे वैक्सीनेट, जीअं पीर साहब ॻाल्हि कई, वैक्सीनेशन जे बग़ैर को अञा ताईं दुनिया में को हल आयो कोन्हे। अञा को वैक्सीन आणिबो कीअं? तव्हांखे स्ट्रेटेजी इहा ई ठाहिणी पवंदी। हीअ जेकी नई स्ट्रेटेजी आई आहे, मां पीर साहब जी ॻाल्हि कई आहे, बहितरीनु स्ट्रेटेजी आहे त सोशल मीडिया ते हिननि ॻाल्हियुनि ते, मोबाइल बंदि करण ते इन्हनि खे थोरो फोर्स करणो पवंदो। उन खां पोइ थोरी सख़्ती बि करणी पवंदी। तव्हां लॉकडाउन ते सख़्ती करो पिया, हिन जो नतीजो 2 सालनि खां को निकिरे कोन पियो, जंहिं तरीक़े जा पाण लॉकडाउन करूं पिया। अञा 2 साल कंदासीं तॾहिं बि को हल कोन निकिरंदो, वरी को ॿी वेव अची वेंदी। हाणे लैम्डा अचे पई पुठियां, डेल्टा खां पोइ लैम्डा आहे, अलाह जो शुक्र आहे एशिया में कोन आई आहे, पर उहो बि अची सघे थी। त तव्हांखे कुझु सख़्ती करणी पवंदियूं। हाणे ही त सूरत हाल माना अहिड़ी आहे, जीअं तव्हां चओ था अॼु हिन वक़्तु असां ॻाल्हि कयूं पिया त चौथी लहर हले पई, डेल्टा आयो आहे, डेल्टा जंहिं इंडिया में वरी तबाही कई आहे। हाणे असांजे ख़ुदा न ख़ास्ता असांजे मुल्क में अहिड़ी का सूरत हाल क्रिएट थिए थी त असां वटि त अहिड़ा हैदराबाद में सिविल अस्पताल आहे हिकिड़ो, जेको मेन हॉस्पिटल अस्पतालूं आहिनि, ऐं जेतिरो हुन में ख़र्चो आहे प्राइवेट अस्पतालनि में, उहो त तव्हां सोचे कोन था सघो। सिविल अस्पताल में ICU या HDU में हिकिड़ो पेशेंट एडमिट थिए थो, तक़रीबन 20,000 सां 40,000 हिकिड़े ॾींहं जो ख़र्च आहे। 2 महीना पेशेंट रही हो त केतिरो गवर्नमेंट जो ख़र्चो थो थिए, ऐं ॿार त अफोर्ड करे कोन था सघूं। हींअर फुल लॻो पियो ICU। हैदराबाद में को HDU ICU जी जॻह न आहे, सिर्फ़ु जामशोरो में आहे फिल वक़्तु, उहो कैपेसिटी वधाई आहे। तव्हां सम्झो पिया, अगरि डेल्टा पाण में हिते हैदराबाद में पकड़जी थी वञे, जी कराची में पोज़ीशन ख़राब थी थिए, एतिरी अलाह शुक्र हैदराबाद में न आहे। अञा मां पर्सनली डाउट थो करियां त एतिरी टेस्टिंग पाण में एतिरी न आहे। शायदि कैपेसिटी अगरि वधायूं त पाण वटि बि काफ़ी पॉज़िटिव निकिरनि, त पेशेंट टेस्टिंग कोन था कराइनि। लेकिन बहरहाल अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको मरीज़ अचनि पिया, तव्हां चेक कयो पिया उन्हनि खे, उन्हनि सिम्टम कहिड़ा पिया अचनि? पहिरीं सिम्टम, जीअं पीर साहब ॻाल्हि कई, त पहिरीं मेन सिम्टम ईंदो हो बुखार, तप हूंदी, बुखार हूंदो, पेशेंट बुखार थी वियो, खंघि थी वियो, उन खां पोइ पाण वटि ईंदो। हाणे कुझु डेल्टा में चेंजिंग अची वई आहिनि। डेल्टा में सिर्फ़ु जेको पेशेंट अचे थो लास्ट स्टेज में उनखे ख़बर थी पए, उन खां पोइ अचे थो, मेन उनखे प्रॉब्लम थींदो आहे, गले में तकलीफ़ थींदी आहे, गले में तकलीफ़ थींदी आहे, नज़लो थी सघे थो, डायरिया, मोशन थी वेंदा आहिनि, ऐं जिस्म में सूर, साह खणण में तकलीफ़ लेट पहुचे थी। जॾहिं हिकिड़े 2 ॾींहं में फेफड़ ख़राब था थियनि, तॾहिं साह जी तकलीफ़ थी थिए। पहिरीं सिर्फ़ु उनखे अॼुकल्ह टेम्परेचर जो त इन में सिलसिलो ई न आहे।
सही। त डेल्टा इन्ही करे ख़तरनाक आहे, देर कोन थी करे, लेस स्टेज में माण्हू खे ख़बर थी पए, हर कंहिं वटि पल्स ऑक्सीमीटर न आहे त घर में वञी पाण जो सेचुरेशन ॾिसेसि, पाण खे अवेयरनेस न आहे, न रखूं था, लेकिन बहरहाल सेचुरेशन आस्ता आस्ता ड्रॉप थी थिए, ख़बर तॾहिं थी पए जॾहिं हुनजी साह खणण जी तकलीफ़ हालत ॾाढी ख़राब थी थिए। इन करे ॾाढी ख़राब हालत आहे ऐं डेल्टा काफ़ी नुक़सानदेह। अञा त असां डप था करियूं त लैम्डा आहे जेकी नॉर्थ अमेरिका हुन साइड ते मौजूदु आहे, पाण वटि अञा ताईं अलाह जो शुक्र न पहुती आहे। हू चवनि था त जीअं असां ख़बर पई आहे त उहो डेल्टा वांगुरु आहे, उहो बि अहिड़ी पोज़ीशन आहे, स्टेन आहे, त हालात कंट्रोल करणा पवंदा, सख़्तु एडमिनिस्ट्रेटिव एक्शन वठणा पवंदा। ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे, वठंदा शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ही जेका कोरोना जी ताज़ी सूरत हाल जुड़ी आहे ऐं लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। पीर साहब, कीअं था ॾिसो ही सॼी सूरत हाल? जीअं वैक्सीनेशन जी ॻाल्हि कईसीं असां, वरी अहिड़ी तरीक़े सां माण्हुनि जो जेको समाजी रवैया आहिनि उहे, ही जेका जहिड़ी रीति ही वायरस ऐं उन में वरी इन जा सिम्पटम न हुजणु केतिरो ख़तरनाक आहे? सही, इंतिहाई ख़तरनाक आहे। तव्हां ॾिसो, इंडिया में तबाही फैलाए छॾी हिन। इंडिया असां खां मेडिकल जे पॉइंट ऑफ व्यू खां तमामु सुधरियल मुल्क आहे। ठीकु, हुन वटि वॾी कैपेसिटी आहे, हुन वटि वॾियूं वॾियूं अस्पतालूं आहिनि, वॾा वॾा माहिर आहिनि हुन वटि। असां हुनजे 10% ते बि न आहियूं। ठीकु, लेकिन हू बि पूरो न पइजी सघियो, छाकाणि त हीअ जेकी मास माना हज़ारनि जे तइदाद में माण्हू बीमार थियनि था। सपोज़ कयो हैदराबाद में जेकॾहिं 500 माण्हू हिकिड़े ॾींहं में 500 माण्हू हुन में सफ़ल थियनि त 500 जी कैपेसिटी तव्हां वटि आहे ई कोन को। असांजे हेल्थ सिस्टम में उहा ताक़त आहे ई कान का जो असां इन्हनि मरीज़नि जो बोझ खणी सघूं। ठीकु, तंहिंजे करे असांखे पंहिंजी स्ट्रेटेजीज़ ठाहिणियूं पवंदियूं ऐं उन लाइ ॾिसो, वैक्सीन असां चऊं था पिया त भई वैक्सीन, हा तव्हां अॼु ॾिसो, तव्हां हींअर तव्हांजी कंहिं चैनल ते इहा ॻाल्हि हली पई त छाछरे में वैक्सीन ख़तमु थी वई। तव्हां गुज़िरियल ॾींहंनि में जहाँ तव्हां ॾिठो 8-10 ॾींहं असां वटि वैक्सीन हैदराबाद में कान हुई। त गवर्नमेंट खे पहिरीं त इंश्योर करे त भई जेकॾहिं असां हिन बीमारीअ मां, हिन वबा मां जान छॾाइण था चाहियूं, हिकिड़ो त वधि में वधि वैक्सीन सेंटर्स जेके आहिनि से वधि में वधि क़ाइमु थियनि ऐं उते वैक्सीन जी अवेलेबिलिटी इंश्योर कई वञे त जेके माण्हू, जेकॾहिं असां उन्हनि खे मजबूर करे चऊं था त तव्हां वैक्सीन हणायो त असां वटि कम से कम वैक्सीन त हुजे त असां उन्हनि खे हणी सघूं ऐं माण्हू वापसि न वञनि जेकॾहिं हिन उन्हनि खे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, अॼु मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे त मां एक्सपो सेंटर ते जेको माण्हुनि जी रश ॾिठी आहे, औरतूं हुजनि मर्द हुजनि, सभु हिकिड़ी लाइन में बीठा आहिनि। का छांव कोन्हे, उहो त खणी मौसम जी महिरबानी थी, रब जी महिरबानी थी जो मौसम जेको आहे सो क्लाउडी हो, न त अहिड़ी गर्मीअ में एतिरा हज़ारे माण्हू, 15,000 डेली वैक्सीन जो प्रोग्राम हिननि ठाहियो आहे त असां एक्सपो सेंटर ते हणंदासीं हिकिड़े पॉइंट तां हिकिड़े ॾींहं में। हाणे उहे 15,000 माण्हुनि खे, मौसम त तव्हांजे हथ में कोन्हे न, मौसम त 5 मिंटनि में वरी सिज चमकी सघे थो। हाणे 15,000 माण्हुनि खे तव्हां जेको आहे कम से कम छांव त मुहैया करे ॾियो, को डिस्टेंस त। ऐं ॿी ॻाल्हि, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजा वज़ीर, असांजा चीफ मिनिस्टर रड़ियूं बीठा कनि त भाई SOPs तव्हांजा जेके सेंटर्स आहिनि उन ते माण्हू जेकी वैक्सीन हणाइण आया आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इहो मास्क पातल कोन। ठीकु, कहिड़ी क़िस्म जी इम्प्लीमेंटेशन तव्हांजी आहे, कहिड़े क़िस्म जा तव्हांजा इंतज़ामात आहिनि? जॾहिं तव्हां उते जंहिं शइ खे रोको पिया उते पाण वायलेशन था कयो वेठा। उते जेके माण्हू आहिनि कम से कम उन्हनि खे त इंश्योर करायो। हिकिड़ो तव्हां ॾिसो त उन में पोड़ा बि आहिनि, उन में ॿार बि, मतिलबु नौजवान बि आहिनि, बीमार बि आहिनि, औरतूं बि आहिनि, औरतूं हर एज ग्रुप जूं आहिनि ऐं उहे बीठियूं आहिनि, हज़ारनि जी लाइन लॻी पई आहे। केॾी महिल हुननि जो टाइम ईंदो, केॾी महिल हुननि जो नंबर ईंदो, केॾी महिल हुननि खे वैक्सीन लॻंदी, तेसि ताईं हुननि जो केरु ज़िम्मेवारु? की न वेहण जी सहूलियत आहे, हलो वेहण जे तव्हां 15,000 कुर्सियूं नथा अरेंज करे सघो, तव्हांखे को मसइलो कोन्हे, स्पेस काफ़ी आहे, वक़्फ़े में घुराए सघो था, या हुनजे वेहण जो कम से कम ॿाहिरि शामियाना हणी हुननि खे छांव त मुहैया करे सघो था न। सही, उहो बि असां वटि सिस्टम कोन्हे। त उहो मूं तव्हांखे चयो न, मूं चयो असां वटि सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, बाक़ी हुनजी जेकी रियल हुनजी डिमांड आहे उहा का बि पूरी कोन्हे। असां चऊं था त साईं जेको आहे वैक्सीनेशन हणायो। असां वटि हैदराबाद में 35-40 लख जी आदमशुमारी आहे। जेकॾहिं माण्हुनि खे कढियो वञे, असां वटि त एतिरा सेंटर्स ई कोन आहिनि। कराची जी सूरत हाल उनखां वधीक ख़राबु आहे।
जीअं डॉक्टर साहब चयो त असां वटि बि हींअर जेकॾहिं टेस्टिंग वधीक हुजे त मां सम्झां थो केसिस असां वटि बि वधीक असां वटि वधीक थी हुजनि, वेंदा। लेकिन उन लाइ असांखे इंतज़ाम त करणु घुरिजे न। माण्हू चवंदा त असां त अचूं था तव्हां वटि वैक्सीन हणाइण, लेकिन उते बीहण जो बंदोबस्तु कोन्हे। मां पंहिंजी वालद खे वठी वञा या वालदा खे वठी वञा सही। त कहिड़े तरीक़े सां वञी हणां, पोइ चवंदो त हिते बीह मरां, तंहिंखां सुठो आहे मां घर वञी मरां। असांखे इन्हनि शयुनि खे ॾिसणो पवंदो, डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट खे माण्हुनि खे सहूलियतूं ॾियणियूं पवंदियूं, उन्हनि खे कम अज़ कम तव्हां छांव वेहण जो बंदोबस्तु करे ॾियो न। ठीकु। उहो माण्हू बीठा आहिनि पहिरें भर, हाणे जॾहिं हुननि जो हज़ारनि माण्हुनि जो नंबर अचे तेसिताईं उहो बीठो हुजे। सही। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हां गवर्नमेंट आहियो ऐं तव्हां वटि अरबों रुपए जा फंड्स आयल आहिनि कोरोना में, उहे काॾे विया? ठीकु। अच्छा, फंड्स जी ॻाल्हि बि कयूं, मोहम्मद साहब तव्हां कीअं वठिजो भले, अगरि ज़ाहिर सहूलियतूं जीअं अगरि कंहिं वैक्सीनेशन सेंटर में सहूलियत न हुजे, साॻुड़ी सूरत हाल असां सखर लाड़काणे ऐं हैदराबाद में बि ॾिसूं पिया, कराची में बि ज़ाहिर आहे सेम इहा ई कंडीशन आहे त 15,000 माण्हू अगरि बीठा आहिनि त वैक्सीनेशन ठीकु आहे, माण्हू कराइनि पिया। अगरि असां थोरी देरि पहिरीं जेका ॻाल्हि पे कई त जेको मरीज़ अचे थो सिम्टम आहे, त मरीज़ कहिड़ी एज ऐं उनजा अचंदा इस्पताल में तव्हां वटि? हाणे मुख़्तलिफ़ मतिलबु ॿार या ॿार वॾा, हाणे उहो तफ़रीक़ रही कोन त हाणे कहिड़ी एज। एक्चुअली प्रॉब्लम छा आहे त जेका ओल्ड एज आहिनि उन में को इहो सिम्टम्स घणा हूंदा आहिनि, ॿियो हुननि खे बाक़ी बीमारियूं बि हूंदियूं आहिनि, अलाह न करे कंहिंखे शुगर आहे, कंहिंखे का, उन करे उन्हनि खे सिम्टम वधीक हूंदा आहिनि। यंगर्स में सिम्टम घटि हूंदा आहिनि, इन करे उहे घटि ईंदा आहिनि, पर ओल्ड एज घणी ईंदी आहे। ॿी ॻाल्हि पीर साहब वारी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधायां त हीउ जेको मास वैक्सीनेशन सेंटर्स आहिनि इहो हल न आहे। मास वैक्सीनेशन वधीक ख़तरनाक आहे, तव्हां उन में ट्रांसफर रेट वधे थो, माण्हू सभु गॾु बीठा आहिनि, तव्हां त उते वधायो पिया। उन खां मुक़ाबले में तव्हांखे वैक्सीनेशन सेंटर वधाइणा पवंदा या तव्हांखे आउट ऑफ बॉक्स सोल्यूशन सोचणो पवंदो, जीअं पोलियो वांगुरु आहे, माण्हुनि जे घर में वञी तव्हां वैक्सीन लॻारायो, इहो सिस्टम तव्हांखे करणो पवंदो। उन जे बाद माण्हू पाण अची लॻाराइण लाइ अञा रेडी न आहिनि, ज़हनी तौर ते उन्हनि जी पाण एतिरी तयारी कोन कई आहे त उहे अची पाण लॻाराइनि, कुझु परसेंट अचनि पिया, त ज़हनी तौर ते उन्हनि खे अवेयर करे सघे थो, बिल्कुलु करणो पवंदो। मां जीअं पीर साहब ॻाल्हि कई, तव्हांखे सोशल मीडिया ते कन्फ्रंट करणो पवंदो, जेको नेगेटिव कनि पिया, हीअं साइबर क्राइम में साइबर ॻाल्हियूं आहिनि, का मसइलो न आहे, जेको लिखे पियो फौरन तव्हां पोइ सम्झी सघो था इन माण्हू स्टार्ट कयो आहे, हुनखे कन्फ्रंट कयो, रोकियो त माण्हुनि खे थोरो डपु थिए त अहिड़ी ॻाल्हियूं न कनि। कन्फ्रंट बि करणो पवंदो, फैलाए थो ग़लति ॻाल्हि थो फैलाए त उनखे रोकियो, ऐं उनजो तोड़ तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो। जेकी ॻाल्हि नेगेटिव हले पई हुनजो तोड़ तव्हांखे ॾियणो पवंदो, बाबा ईअं न ईअं आहे, हुनखे बिल्कुलु साम्हूं जवाबु ॾियणो पवंदो। इहो तव्हांखे जेसि ताईं हल न कंदो त इहो स्ट्रेटेजियूं नाकाम थी वेंदियूं, पाण खे आउट ऑफ बॉक्स सोल्यूशन सोचणा पवंदा। ऐं मां त पर्सनली चवां थो, जीअं पोलियो कैंपेन हलाई आहे, तव्हांखे घर घर वञी वैक्सीन हणाइणी पवंदी, इन जे बग़ैर को हल न आहे। इहो पाण खे कोरोना 2-3 साल त तव्हां सम्झी वञो त हीउ मौजूदु आहे, मुख़्तलिफ़ वेरिएंट्स ईंदियूं, म्यूटेशन थियनि पियूं, 3-4 म्यूटेशन थी चुकियूं आहिनि, हाणे अॻिते वायरस म्यूटेट थिए पियो, बार बार चेंज थिए पियो। तव्हां हिन जे ख़िलाफ़ु कंदो, कुझु अरसे खां पोइ हिकिड़ी को म्यूटेशन अची वेंदी जंहिंखां हीअ वैक्सीन कम ई कोन कंदियूं, तव्हांखे नई वैक्सीन ठाहिणी पवंदी, उहा नई वैक्सीन तव्हांखे लॻाइणी पवंदी। त मुख़्तलिफ़ स्ट्रेटेजीज़ आहिनि, नई इवॉल्विंग सिचुएशन आहे, नई बीमारी आहे, हर रोज़ु नई ॻाल्हि ख़बर थी पए, तव्हांखे मुक़ाबले लाइ हर वक़्तु तयारु रहणो पवंदो। आउट ऑफ बॉक्स सोल्यूशन तव्हांखे सोचणो पवंदो इहो। अच्छा, जेको जीअं वैक्सीन जी ॻाल्हि कयूं पिया, भई नया अचनि था वैक्सीन ऐं नयो वायरस अचे पियो, तव्हां छा था सम्झो त हीअ जेको सॼी सूरत हाल आहे, जहिड़ी रीति दुनिया कीअं बि कंट्रोल करे, जिन वॾा ज़ाहिर अमेरिका में बि अटैक थियो, लंडन में बि थियो, ॿिया जेके दुनिया जा वॾा सुधरियल मुल्क आहिनि, बल्कि पोइते पियल मुल्क आहिनि, उन्हनि में बि थियो, पर उते जेका आहे सूरत हाल अहिड़ी नज़र नथी अचे। साईं मां तव्हांखे चयो न, हीअ प्लानिंग, हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त 15,000 माण्हू चङो ख़ासि न्याज़ स्टेडियम असांजा भरिजी वञे 15,000 माण्हुनि में, तव्हां 15,000 माण्हू खे घटि था सम्झो छा? 15,000 माण्हू केतिरा माण्हू जमा थींदा, ऐं तव्हां 15,000 माण्हुनि खे हिकिड़ी जाइ ते जमा, हलो हिकिड़े टाइम ते 15,000 जमा न थियनि, 5,000 माण्हू हिकिड़ी जाइ ते जमा थियनि, 500 माण्हू तव्हां उन्हनि खे हिकिड़ी जाइ ते बीहारे, उन्हनि खे जेको आहे सो मास्क पातल कोन्हनि, ऐं उन्हनि खे तव्हां बीहारे छॾियो आहे त तव्हां जेको आहे चओ बीहो ऐं अचे वैक्सीन हणायो। हाणे उन्हनि जो असांखे अरेंजमेंट करणो पवंदो। जीअं डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई, जेको ही माण्हू जेके ॿाहिरि जी दुनिया में आहिनि, उन्हनि जेके मोबाइल टीमूं ठाहियूं, घर घर ते वञी हुननि वैक्सीन हणाई, उते तव्हां किथे
मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां इंटरनेशनली तव्हां किथे बि न ॾिठियूं हूंदियूं त हज़ारनि जे माण्हुनि में सवनि जी तइदाद में माण्हू लाइन में वैक्सीनेशन लाइ बीठा। किथे बि न ॾिठा हूंदा तव्हां, किथे बि न ॾिठा, इवन तव्हां इंडिया में बि न ॾिठो हूंदो तव्हां। हुननि मोबाइल टीमूं त ठाहियूं। असां वटि हिकिड़ो आहे न सॼो सिस्टम त ठहियल आहे, अगरि लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि ॾिसो, उन जे थ्रू बि त कराए सघिजे। साईं मां उहो ई तव्हां कयां थो न, मां इहे ई तव्हां छाकाणि त असां त रड़ियूं कयूं था PMA जे बेसिस ते, त बाबा जेतिरी मां तव्हांखे ॿुधायां थो त जेतिरी करप्शन कोरोना में थी आहे न, ठीकु, कॾहिं कान थी, कॾहिं कोन थी। चाहे उहो प्राइवेट हॉस्पिटल्स हुजनि, चाहे प्राइवेट डॉक्टर्स हुजनि, चाहे या गवर्नमेंट जी सतह ते हुजनि, जेतिरी करप्शन थी आहे कॾहिं कान थी आहे। भई तव्हां वटि जेके अरबों रुपया पिया आहिनि, तव्हां उन्हनि मां टीमूं ठाहियो, माण्हू भर्ती कयो। जीअं तव्हां पोलियो में भर्ती कयो था, माण्हुनि खे रखो, तव्हां डेली वेजिस ते रखो, तव्हां हुननि सां हिकिड़ा टेक्निकल माण्हू ॾियो जेके इंजेक्शन त हणणी आहे, ॿियो छा करिणो आहे, ठीकु, तव्हां हुननि खे ॾियो जेके माण्हू जे घरनि ते वञी माण्हुनि खे हणनि, तॾहिं तव्हांजी हिन वबा मां जान छुटंदी। न त ईअं त छुटंदी कोन। असां 15,000 माण्हुनि खे हिकिड़े ॾींहं में असां चऊं था त वैक्सीनेशन सुठो अमल आहे त कंदासीं, लेकिन इन जो इहो मक़सदु कोन्हे जेको बजाए असां हिन जे वधीक जेको वधीक असांखे पंहिंजी पॉलिसियुनि खे दुरुस्त करणो पवंदो, दुनिया खे ॾिसणो पवंदो, दुनिया खे असांखे हुनखे ॾिसणो पवंदो त दुनिया हुन ते कीअं क़ाबू आंदो आहे, कहिड़ियूं स्ट्रेटेजीज़ हुननि ठाहियूं आहिनि। असांखे WHO सां ॻाल्हाइणो पवंदो त कहिड़ियूं स्ट्रेटेजीज़ आहिनि जीअं असां हिन बीमारी ते क़ाबू करे सघूं। जेकॾहिं असां ईअं अंधुधुंध पिया हलंदासीं, लॉकडाउन पिया हणंदासीं, पोइ हुन में ज़ाहिर आहे फाइनेंशियल मैटर्स जेके बि आहिनि, हर कंहिं माण्हू जो रोज़गार जो मसइलो आहे। लॉकडाउन ते त वरी सुधरियल मुल्क अमेरिका में माण्हू ॿाहिरि निकिरी आया, असां लॉकडाउन न कंदासीं। तव्हां ॿाहिरि जे मुल्कनि जी ॻाल्हि कई, उन्हनि बि लॉकडाउन लॻाया, हुननि जी स्ट्रेटेजी हुई, प्लानिंग हुई, उहो पंहिंजी स्ट्रेटेजी प्लानिंग में कामयाबु थिया, हाणे लॉकडाउन न पिया लॻाइनि। असां हर महीने 1.5 महीने खां पोइ लॉकडाउन लॻाऊं, माना पंहिंजी स्ट्रेटेजी प्लानिंग आहे त करणो पाण खे छा आहे, पाण ही साल 2 साल ताईं इहो ई स्ट्रेटेजीज़ हलंदा रहंदा, हर महीने 1.5 महीने खां पोइ हफ़्ते जो लॉकडाउन। असांखे सोचणो पवंदो, लॉकडाउन में माण्हू मुतासिर था, माण्हुनि जो इवन असां किथे पढ़ियो पियो त जेको वधीक मुतासिर थो थिए उहो जेको प्राइवेट जॉब थो करे माण्हू, उहो थो थिए, उहे कर्ज़ी थी विया आहिनि। काॾे वेंदा? ऐं ॿी साईं त ॿी त यादि, वैक्सीनेशन जो जेको अमल आहे असांखे उहो हर माण्हूअ जे दर ते पहुचाइणो पवंदो, तॾहिं वञी असांजो कंट्रोल थींदो। जेके असां इंतज़ार में वेंदासीं त माण्हू अचनि असां वटि, उहे अची सघनि था, को लिखियलु पढ़ियलु अची सघे थो, पर जेके माण्हू घर में वेठा आहिनि उन्हनि खे असीं छा कंदासीं? सही, उन्हनि ते असांखे अप्रोच करणी पवंदी, तॾहिं ई असांजी हिन वबा मां जान छुटे। ठीकु आहे साईं, महिरबानी डॉक्टर साहिब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।